सिंध कल्चरल फोरम कराची डिवीज़न तरफ़ां अवामी प्रेस क्लब मरीन में सिंध जी नामियारे शाइर मुफ़क्कर ऐं आलमी शख़्सियत अब्दुल हकीम अरशद जी 8वीं वरसी वॾे अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हाई वई। तक़रीब में इल्म अदब फ़िक्र ऐं समाजी हलक़नि सां वास्तो रखंदड़ शख़्सियतुनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब जी सदारत कंदे अब्दुल हकीम अरशद जे फ़र्ज़ंद शाइर अदीब राशिद लखमीर चयो त अब्दुल हकीम अरशद सिर्फ़ु मुंहिंजा वालिद न हुआ पर हू समूरे समाज लाइ महिरबान उस्ताद ऐं सचो रहनुमा हुआ। दुनिया जो वॾो अलमी हुयो आहे त माण्हू ॿिनि कैटेगरीज़ में विरहायल आहिनि। हिकिड़ा उहे जंहिंजो रतु कारो आहे ऐं हिकिड़ा उहे जंहिंजो रतु ॻाढ़ो आहे। हिकिड़ा सुर्ख़ रत वारा आहिनि ऐं हिकिड़ा स्याह रत वारा आहिनि। जिन जो रतु कारो आहे, जेके स्याह रत वारा आहिनि, तिनिजो अकुल बि कारो आहे। ऐं अकुल कारो कंहिंजो थींदो आहे जेके सिर्फ़ु पंहिंजे मफ़ाद ताईं, पंहिंजे मक़सद ताईं, पंहिंजे मतिलब ताईं सोचींदा आहिनि। पर हिन दुनिया में बेदार रूह, रोशन ज़मीर, अर्दा माण्हू, इनकलाबी ऐं सचा माण्हू बि मौजूदु आहिनि। जेतोणीकि उहे अटे में लूण जे बराबरि आहिनि, पर उहे आहिनि। मफ़ाद परस्त माण्हुनि जी ज़िंदगी जो अंत मौत सां थींदो आहे। मौत उन्हनि जे ज़िंदगीअ जो इख़्तिताम हूंदो आहे। अर्दनि, इनकलाबी ऐं सचनि माण्हुनि जी ज़िंदगी मौत खां पोइ शुरू थींदी आहे। मरण अॻे जे मुआ से मरी थियनि न मात, हूंदा से ई हयात मरण अॻे जे मुआ। सो ज़िंदगी शुरू करण जे लाइ मरण खां अॻे मरणो पवंदो आहे। साईं अब्दुल हकीम अरशद जी ॻाल्हि कयां त दिलि चाहे थी त उन जा ॿ टे इक़्तबास तव्हांखे ॿुधायां त हुन कीअं पंहिंजे हां मां ॻाल्हि कढी आहे, पंहिंजे अंदर खे ओतियो आहे। ऐं उन दौर में, जंहिं दौर में सच लिखणु, सच चवणु, सच ॻाल्हाइणु ॾाढो ॾुखियो हो। अॼु त पाण वेठा आहियूं न, पर उहो जेका 1 यूनिट वारो दौर हुयो ऐं वॾी तहरीक हली, हिकिड़ी मज़ाहमती तहरीक हली, उन दौर में सिंध जो नालो वठणु ॾोह हुयो, जुर्म हुयो। उन दौर में साईं अब्दुल हकीम अरशद हिन धरतीअ जे लाइ जेको कुझु लिखियो, आउं सिर्फ़ु उहे 2 इक़्तबास संदुन नसर जा ऐं कुझु शाइरी तव्हांजे अॻियां वंडे ऐं 2-3 ॻाल्हियूं संदुन ज़िंदगीअ जूं करे पंहिंजी जाइ वठंदुसि। छो जो मुंहिंजो ख़्यालु आहे त प्रोग्राम थोरो देरि थी वई, उन जे लाइ असां पाण मादरत खां आहियूं। उहे तव्हांखे पढ़ी ॿुधायां थो, होर सां ॿुधण जहिड़ा आहिनि। संदुन हिकिड़ो नंढिड़ो किताब जो शाया थियो हो, रुंजन में रड़ थी। साईं शाह मोहम्मद पीरज़ादो शायदि उन किताब जो वर्ज़वान हाफ़िज़ आहे ऐं साईं ॻाल्हाईंदो उन किताब ते, मूंखे यकीन आहे। उहा रुंजन में रड़ थी जेका आहे सा उहो पंफलेट एॾो इनकलाबी हो जो उन जी सिट, उन जो लफ़्ज़, उन जो हर पैराग्राफ हिन धरतीअ जे इश्क में, माण्हुनि जे इश्क में, इनकलाब जे इश्क में ॿुॾल आहे। उन जी शुरूआति हुन कीअं कई आहे? साईं अब्दुल हकीम अरशद जी ज़िंदगी जेका आहे न, उहा इर्तिक़ा वारी, हू किथे बि बीठो न आहे। हू पंहिंजे लाइ नवां दग, रोशन रस्ता ऐं उहे रस्ता जेके इनकलाब जूं जे छॾण वारियूं सवलियूं सुठियूं राहूं, हू उन्हनि ते लोचींदो, सोचींदो अॻिते वधंदो हुयो। हुन जा क़दम किथे बि बीठा न आहिनि। आख़िरी ॾींहं ताईं बि, ऐं हुन जे आख़िरी ॾींहं तव्हां त पछाड़ी में वञींदुसि, हुन जी ज़िंदगीअ में इहा जेका इर्तिक़ा आहे, हेठां खां मथे हलण वारी, जीअं मदरसे खां सफ़र शुरू कयो ऐं हिकिड़ो इनकलाबी माण्हू थियो। सो मां हुन जा कुझु, पर हुनजे इन जेका मूं ॻाल्हि करण थी चाही, हुनजे इन इर्तिक़ा में हिकिड़ो नज़रियो हुनजो अॾोल हुयो, अटल हुयो। उन ते हुन कॾहिं कंप्रोमाइज़ न कयो। पोइ हुनजो नज़रियो हुयो धरतीअ सां प्यार जो, सिंध सां प्यार, सिंध सां जेको हुनजो इश्क हुयो, इहो आख़िरी वक़्त ताईं, जंहिं वक़्तु साईं जो इंतकाल थियो आहे त सकरण जे कंहिं साफ़ीअ साईं खे फ़ोन कई, रिंद छोकिरो आहे, ऐं साईं हुनखे हिमथायो पए त पुट हिमत न हारजांइ, मुश्किल ज़रूरु आहे, को बि मसइलो हुयो। माना मुंहिंजी ॾिसो ॻाल्हि केतिरी था कयूं। सुबुह जो अॼु 5 तारीख़ आहे, अॼोके ॾींहुं हिन साॻे वक़्त ते साईं मूंखे सॾु कयो। इहो कसम खणी थो तव्हांजी ॻाल्हि ॿुधायां। मूंखे चई त पुट ही 4 ॻाल्हियूं आहिनि ऐं इहे मुंहिंजे वञण खां पोइ इन्हनि खे ईअं ई कजां। मां हैरान होसि, मुंहिंजो ऐं तबियत बि ठीकु, ईअं न कचहरी पिया कयूं। मुंहिंजो अॼु भला ईअं तव्हां ॻाल्हायो आहे,
मूंखे चई सुभाणे जी ख़बर न आहे। अॼु तव्हांखे 4 ॻाल्हियूं ॿुधायां थो, जंहिंमें हिकिड़ी मुंहिंजी भाणेजी आहे, उन जे मुतलिक़ शादीअ जे मुतलिक़ का घर जी ॻाल्हि, 4 ई ॻाल्हियूं पर्सनल हुन वटि, 2 पर्सनल ऐं 2 हिन तहरीक सां गॾु। सुबुह जो मां ऑफिस वञणु लॻुसि, चयो अबा केॾां वञो था ऑफिस? मूं चयो हा वञा थो। कमु को? चई त फल्कियात, तंहिं ज़माने में साईं आख़िरी उमिरि में फल्कियात ज़रूरु पढ़ंदो। एस्ट्रोनॉमी जो साईं वटि वॾो इल्मु हो, सिर्फ़ु अदब जो न, अदब खां अलावा उलूमुल इदाद, पंहिंजो जेके बि एस्ट्रोनॉमी जो इल्मु आहे, पामिस्ट्री जो इल्मु आहे, इवन क़ुर शरीफ़ जो वॾो मुतरज मुफ़सिर हुयो साईं। अहिड़ियूं इनकलाबी ॻाल्हियूं क़ुर शरीफ़ मां खणंदो जो आम मुलनि खे ख़बर ई कान हूंदी। नवाब शाह जो हिकिड़ो साहिबु आहे मुज़म्मिल, उन चयो त हिकिड़े ॾींहुं साईं हिते आयो, मूंखां पुछे त मुज़म्मिल तुंहिंजो नालो छा आहे, तुंहिंजे नाले जी माना छा आहे? मूं चयो साईं मुज़म्मिल त क़ुर शरीफ़ जी आयत आहे सूरह मुज़म्मिल, उनजी माना आहे त चादर ओढ़े सुम्हण वारो। चई न, मुज़म्मिल जी माना आहे त जेके कजावा उठ ते रखबा आहिनि, उन्हनि कजावनि खे ईअं बैलेंस करे उन्हनि ते वज़न रखणु जो उठ हिकिड़ी कतार में हलनि त को बि कजाव पंहिंजी कतार खां ॿाहिरि नज़र न अचे। इन इंतिज़ाम खे मुज़म्मिल, इन इंतिज़ाम करण वारे खे मुज़म्मिल चइबो आहे। वॾे ॾींहं ते इन ॻाल्हि खे यादि कंदो आहे। त मूंखे चयो त बाबा इहो फल्कियात अची वियो हूंदो फेब्रुवरी जो, इहो वठियो। यानी आख़िरी ॾींहुं बि हुनखे इल्म जी ऐं पढ़ण जी तमन्ना हुई। मां ऑफिस पहुतुसि त घरां फ़ोन आई त साईं जे हथ मां ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे फ़ोन किरी पियो आहे, ऐं पोइ हार्ट अटैक हुयो, ज़ाहिर आहे साईं हलियो वियो। यानी उमिरि जे आख़िरी ॾींहं ताईं इल्मु हासिलु करणु ऐं इहा जिदोजहद, इहा जुस्तजू, इहा ई हुनजी ज़िंदगी। मूंखे यादि न आहे त मूं 30-35-40 सालनि में को ॾींहुं अहिड़ो ॾिठो हुजे जो साईं जे हथ में किताब न हुजे। रोज़ानो 2-3-4 कलाक 5 कलाक किताब पढ़ण जो मश्ग़ूल हो, ऐं दुनिया जे कंहिं बि मौज़ूअ ते ॻाल्हाइबो। इवन आलमी मज़हबनि ते, असांजी मां जिते में रहंदो हुओ, उते हिकिड़ो डॉक्टर हूंदो, डॉक्टर जेम्स, क्रिश्चन हूंदो, हाणे क्रिश्चनिटी ते वॾो इल्मु हूंदो, उबूर हूंदो। पोइ हिकिड़े ॾींहुं हुन साईं सां बाइबल ते कचहरी कई। साईं जो हुनखे बाइबल जा इनकलाबी नुक़्ता ॿुधाए त उन ॾींहं खां पोइ साईं जो मुरीद थी वियो। अॼु ॾींहं ताईं वीचारो फ़ोन करे पुछा कंदो आहे, हाल वाल पुछा कंदो आहे। यानी एतिरो हुनखे अदब खां अलावा, पर इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि में सिंध हुनजे लाइ मथां आई। ऐं हुनजा 2-3 इक़्तिबास ऐं कुझु शाइरी पढ़ी पंहिंजी जॻह वठां थो। सोचूं सूर पीड़ा उफ़, इलाही ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि। सोच घाणे में मुंहिंजो मन घुटिजे पियो, मुंहिंजो मन घुटिजे पियो, वटिजे पियो, सटिजे पियो। दिलि परेशान आहे, हा गोरो आहे, अखियुनि मंझि लुड़क तरी आया आहिनि। दिलि थी चाहे उहा दाह कयां जा दिलनि जूं धरतियूं धूंधाड़े विझे, ऐं मुंहिंजे धरतीअ ते मूंखां अॻु अखूर निंड में सुतल गाफ़िल ऐं मदहोश ज़मीरनि खे झिंझोड़े जाॻाए विझे। दिलि थी चाहे दिलि जो ॿरंदड़ जबल हाणे फाटी पवे, मुंहिंजी दाह धमाको बणिजी ख़ामोश फिज़ाउनि में का लहर उथारे थरथलो आणे। सोची सोची थकिजी पियो आहियां, सोची सोची थकिजी पियो आहियां त मुंहिंजा मारू ऐं मुंहिंजा सांगी फना नेस्ती तबाही ऐं बर्बादी जे जंहिं धुबण में ग़रक़ थींदा पिया वञनि, तिन में कहिड़ी रीत का उमंग, का आरज़ू, को जज़्बो, का साञ ऐं शऊर आणे। खेनि ॿुधायां त असीं उन अज़ली वरसे खां जो मुंहिंजे अज़ीम ॾाहनि ऐं सुञाण सियाणनि शाह सचल ऐं सामी ऐं ॿियनि सूफ़ी दरवेशनि खां पीढ़ियुनि ताईं मुंतक़िल थींदो पिया आहियो, अॼु असीं उन ॾात क़ौमी विरसे ऐं अज़ली मिरास खां केॾो न दूरि निकिरी विया आहियूं। हिकिड़ो ॿियो मूल आहे, गफ़ूर चए साईं हीअ ॻाल्हि ॿुधण जहिड़ी आहे। चए थो त आउं सम्झां थो त मूल एतिरो ई काफ़ी आहे जो मां पंहिंजे दिलि जे किताब जे साॼे पासे वारे सुफ़े ते लफ़्ज़ सिंध ऐं खाॿे सुफ़े ते GM सैयद लिखी छॾिया त जीअं उहे ॿई नाला दिलि ते उकिरियल बि हुजनि, ऐं दिलि जेका सॼे जिस्म खे रत सप्लाई करे थी, उन रत में उहे ॿई नाला शामिल थी मुंहिंजे सॼे वजूद जे नस नस ऐं रग रग में गर्दिश कंदा रहनि।
उहे नाला मुंहिंजे साह पसाह में समाइजी वञनि, छो त कागज़ ते लिखियल हर्फ़ मिटिजी सघनि था, कागज़ ते लिखियल हर्फ़ मिटिजी सघनि था। ज़हन जे स्क्रीन ते मुनक़िस थियल तस्वीरूं विसरी सघजनि थियूं, पर दिलि ते उकरी आयल नाव कॾहिं बि मिटिजी नथा सघनि। उहे नाव त दिलि जे धड़कनुनि में शामिल थी जी जियापो बणिजी वेंदा आहिनि। गीत सुरीलो ॻाईंदो अरशद खे था छेड़ियो, अरशद महफ़िल खे तड़पाईंदो। गीतनि जो नज़रानो तोखे पेश कयां थो पत्थर दिलि, गीतनि जो नज़रानो तोखे पेश कयां थो पत्थर दिलि। गीत असांजो नेठ त कॾहिं तुंहिंजी दिलि धड़काईंदो। पाप नगर में पाप मिले थो, सूंह शहर में क्यास किथे। को बि न उगंदो तुंहिंजा घोड़ा, को बि न तोखे परचाईंदो। रूपनगर जा माण्हू निकिता अंधा ॿोड़ा पत्थर दिलि। दर्द जो दारूं केरु कंदो, हिते दाहूं न को वरजाईंदो। कारियूं रातियूं बड़छी बणिजी रूह खे वेतर घाईंदियूं। को बि न ॾीओ ॿारींदो, जे जोत न को झरकाईंदो। पोइ चए थो वक़्त जा शाइर ॼाणी वेणे, तूं बि जे चुप थी वेंदे। वक़्त जा शाइर ॼाणे वीणे, तूं बि जे चुप थी वेंदे। नींहं जो नियापो दिलि वारनि ताईं केरु ॿियो पहुचाईंदो। शहर सॼे में प्यार मूं ॻोल्हियो, प्यार किथां बि की न मिलियो। जोगी कंहिं ॿी जुई वञी दिलि वारनि जो दर ठड़काईंदो। रीत रसण जी जे छॾ तूं हुन सां अरशद माण्हू मोलाई। पांद गिचीअ में पाए तोखां ॾोह सभई बख़्शाईंदो। शहर जफ़ा जी ॻाल्हि न कर, हिते रोज़ वफ़ा जो क़त्ल थिए। हिन शहर असांखे सूर ॾिना, हिन शहर असांखे पूर ॾिना। हिन शहर असांखे घाव ॾिना ऐं रोज़ नवां सो दाह ॾिना। हिते ज़ख़्म मिलिया, नासूर मिलिया ऐं सीना चिकना चूर मिलिया। हिते रूह सभई रंजूर मिलिया, हिते माण्हू सभु मजबूर मिलिया। हिते जे बि मुफ़लिस मज़दूर मिलिया, बदहाल मिलिया, कंगाल मिलिया। हिते शाही आहे वॾेरनि जी ऐं हारी हीण ऐं हाल मिलिया। हिते राज हले थो चोरनि जो ऐं ॾाढनि सीने ज़ोरनि जो। हिते मौजूं मीरनि पीरनि जूं, सरकार जे चमचा गीरनि जूं। हिते ॾींहं ॾिठे जो ॾाढा आहियूं, हिते ज़ुल्म सितम ऐं अरदायूं। हिते वीर वतन जा रोज़ कुसनि, हिन पाप नगर में पाप थियनि। हिन शहर जी कहिड़ी ॻाल्हि कजे ऐं तोसां कहिड़ो हाल कजे। हीउ शहर जफ़ा जो छॾिणो आहे, ॿियो शहर वफ़ा जो हलिणो आहे। हिन शहर जफ़ा जी ॻाल्हि न कर, हिते रोज़ वफ़ा जो कसर थिए। वॾी महिरबानी। पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे बू बहार जी। हिते वेठे साम्हूं जेको बैनर लॻल आहे, उन बैनर में साईं जी जेका शाइरी आहे, मथां ॿ सिटरूं आहिनि, उहे पढ़ी ऐं उनखे वरी मूं नोट करे दिलि में सोचियो त उहे आउं तव्हांखे वरी पढ़ी ॿुधाईंदुसि। अरशद नाले दोस्त असांजो सादो माण्हू हूंदो हो, रूपनगर में गुम थी वियो जंहिंजी ॻोल्हा जारी आहे। मुंहिंजे ख़्याल में इहे ॿ सिटूं ई उनजी तारीफ़, उनजे अमल, उनजे कम लाइ काफ़ी आहिनि। किताबनि लिखियो आहे ऐं दोस्तनि ॻाल्हायो आहे तमामु घणनि माण्हुनि। साईं अब्दुल हकीम अरशद साहब जे कैरेक्टर ऐं किरदारु, उनजी शाइरी, ख़ासि तौर ते हू माण्हू कहिड़ो हो, उन जे मुतलिक़ तमामु घणो ॻाल्हायो वियो आहे त इल्म जो दरिया हूंदे बि, शाइरीअ जो समुंड हूंदे बि, हुन अथाह गहराई हूंदे बि, हू तमामु घणो सादो माण्हू हो जंहिंजो हुन पाण पंहिंजी शाइरी में ज़िक्र कयो आहे। अवामी प्रेस क्लब मलीर खे इहो एज़ाज़ु हासिलु आहे त असां पंहिंजे वसीलनि जे खोट ऐं वसी मैदान न हुजण जे बावजूदि तमामु घणा प्रोग्राम कया आहिनि। हाणे असां खां ॻणिया बि नथा वञनि त असां केतिरा प्रोग्राम करे चुका आहियूं।
बिल्कुलु साईं सादिक लाखे जे आदतनि जा पोइल आहियूं, उन जा शागिर्द आहियूं, उन जा दोस्त आहियूं, उन खां काफ़ी सिखिया बि आहियूं ऐं उन खां पोइ असां हे मुसलसल प्रोग्राम करियूं पिया, जंहिंजे नतीजे में असांजी सिंध, असांजो मलीर, असांजा हीरोज़, असांजा शाइर, असांजा अदीब जेके आहिनि उनखे दुनिया जे अॻियां पधिरो करियूं पिया, निर्वार करियूं पिया, उन ते ॻाल्हायूं पिया ऐं उनजी मालिकी करियूं पिया। ऐं दिलि जे गहराइनि सां तव्हां हिते वेठल समूरनि दोस्तनि जो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां, थोराइतो आहियां त हिन मुंद में, हिन मौसम में जंहिंमें सभु माण्हू पंहिंजनि कमनि कारियुनि में लॻा पिया आहिनि, कंहिंखे कंहिंजो लाचार कोन्हे, उन हालतुनि में बि दोस्तनि टाइम कढियो आहे, हेॾी वॾी तइदाद में हिते दोस्त आया आहिनि ऐं हिन प्रोग्राम खे उन्हनि कामयाबु कयो आहे। ऐं सम्झनि थोराइतो आहियां। महिरबानी। इहो कहिड़ो ज़मानो हो, 80 वारो ॾहाको, ऐं असीं उन वक़्तु यंग नौजवान ॻाढ़ा गभरू नौजवान हुआसीं। स्टेजनि ते साईं जी शाइरी जेका आहे उहो जलसो न हूंदो हो जिते साईं जी शाइरी मतिलबु पेश न थींदी हुजे। ऐं साईं जी शाइरी इंस्पायरेशन जो सबबु हुई। अॼु सची ॻाल्हि आहे त इहो 80 वारो जेको ॾहाको हो उन में जेको केडर असां वटि इहो अदबी केडर पैदा थियो, उन में तमामु वॾा वॾा अकाबरीन असांजा पैदा थिया। उन्हनि में वॾनि अकाबरीन में साईं अब्दुल हकीम अरशद जो शुमार पहिरें सिफ़ जे हुननि राइटर्स में शुमार करे सघे थो। मुंहिंजी ख़ुशकिस्मती रही आहे त आउं हिननि तक़रीबन जेके असांजा साईं हकीम सां त मुंहिंजूं इलाही मुलाक़ातूं, साईं मोहम्मद ख़ान मजीदी सां असांजूं कचहरियूं थियूं, इब्राहिम मुंहिंजी माना जेके इहो केडर हुयो जेको जिन खे असीं अॼु जो नौजवान शायदि उन्हनि जो रुगो नालो थो ॿुधे, त इहा असांजी ख़ुशनसीबी त उन्हनि माण्हुनि सां वेही कचहरियूं बि कयूंसीं। उन्हनि खां उन्हनि जा ब्याज़ बि हो जेके उहे बयानु कंदा हुआ, असीं उनखे ॿुधंदा हुआसीं ऐं उनखे एप्रिसिएशन त छा असीं एप्रिसिएशन छा था ॾेई सघूं। उन्हनि जो त लाजवाब जेको आहे उन्हनि जो पोइटिक स्टाइल हुयो। असल में इन्हनि माण्हुनि जो जेका आहे ख़ासि तौर ते मञता जो सबबु जेको आहे उहो इहो आहे, हीअ धरती सां जुड़ियल माण्हू आहे। जेको माण्हू धरती खां सां नथो जुड़े, उनजो इल्मु, उनजी ॾाहप, उनजो सभु कुझु, भले उहो ढेर किताबनि जा हुजनि, उहो हुनजे शायदि तारीख़ हुनजे मुंहं में वापसि थी हणे। पर जेको माण्हू ॿियनि लाइ, धरती लाइ, इंसान ज़ात लाइ, ह्यूमैनिटी लाइ सोचे थो, त आउं सम्झां थो त हीअ सिंध धरती ख़ासि तौर हिन वटि बि हिकिड़ो मयार आहे, हिन वटि बि हिकिड़ो क़दुरु आहे जेको उन्हनि पंहिंजे माण्हुनि खे उहो वराए महान दर्जे ते पहुचाए थी। त आउं सम्झां थो त हकीम अरशद साईं ऐं असांखे वॾी ख़ुशनसीबी आहे त साईं हुनजा फर्ज़ंद जेको आहे साईं राशिद साईं असांखे हुनजे रूप में मिलिया आहिनि ऐं यकीन कयो त उन साॻी ख़ुशबू आहे असांजी साईं हकीम साईं वारी। ऐं हीअ असांखे जेको साईं ख़लील साहिबु चयो त इदारती मज़बूती जे लाइ हीअ शख़्स इदारती मज़बूती जा एफर्ट्स करे पियो। जेके असांजा वॾा असांखे दग ॾेई विया हुआ, उन दग खे हीअ पंहिंजो ॼण त हुनजी साले पुट जे हिसाब सां उन साॻे दग ते हीअ गमज़न आहे। ऐं सम्झां थो त हिन जो जेको दग आहे उनखे असीं बि उनजा हिकिड़ा पांधेड़ा रहंदासीं ऐं उन सां सहकार रहंदासीं। मुक़ररीन ॾाढा आहिनि ऐं सची ॻाल्हि आहे मूंखे अॼु अचिणो कोन हो, केॾांहुं वञिणो हो, ॻोठु वञिणो हो, पर अॼु इन करे असीं आयासीं। ऐं तफ़सीली मूंखे जेकॾहिं हुजे हा प्रोग्राम जो त मां हुनजे लाइ बाक़ाइदे हिकिड़ो कालम लिखी अचो आहे, आर्टिकल लिखूं, छाकाणि त हकीम साईं सां पंहिंजूं जेके ज़ाती ज़िंदगी गुज़रियूं, कचहरियूं थियूं इल्मी लिहाज़ सां, हू साईं जिमसद जे फ़िक्र जो पैरोकार हो। उहो हुनजो जेको केडर हुयो सम्झां थो त सिंध जो लीजेंड जेके किरदार हुया उन्हनि में साईं जो शुमार हुयो। वधीक दोस्त वेठा आहिनि ऐं उहो ॻाल्हाईंदा जीअं सिंध। क़ाबिल एतिराम दोस्तो ऐं हेठि वेठल साथियो, जीअं सिंध ही शेर साईं अब्दुल हकीम अरशद जो आहे। उन वक़्तु ठरी था नेण पवनि थो दिलि खे सुकून केॾो न मिले, जंहिं वक़्तु असांजे महफ़िल में को
को प्यारो माण्हू ईंदो आहे। साईं असांजी ख़ुशनसीबी आहे त अब्दुल हकीम अरशद सां असांजूं काफ़ी वेझड़ाई रही ऐं कचहरियूं रहियूं। सकरन में जीअं त मुंहिंजी पैदाइश उतां जी आहे, तंहिंजे करे अरशद साहिबु उते मुंहिंजे वालिद साहिब जो दोस्त हुयो। नंढे हूंदे खां साईंअ खे ॾिसंदा आयासीं ऐं इहे के थोरा दोस्त हुया जेके ईंदा हुया त पोइ असां सम्झी वेंदा हुआसीं त हाणे कलाकु ॿ बाबो हूंदो पंहिंजे हिननि दोस्तनि सां। पोइ वरी असां हुन में ॿियूं शयूं वरी पंहिंजूं कंदा हुआसीं, शरारतूं ऐं उहे। पोइ वरी जॾहिं एज वॾी थी ऐं किताब पढ़ियासीं ऐं ॾिठोसीं ऐं ॻाल्हियूं अदबी सम्झ में आयूं त ख़ुशनसीबी आहे असांजी, ख़ुशनसीबी था सम्झूं त असांखे उन्हनि उस्तादनि जूं कचहरियूं नसीब थियूं जो अॼु ॿ अखर लिखी सघूं था। साईं अब्दुल हकीम अरशद बुनियादी तौर ते पीर झंडे जे मदरसे मकतब मां पढ़ियो ऐं रहियो बि उते हिकिड़ी हॉस्टल ई रहियो बि उते हुयो। साईं सूफ़ी शाइर पीर एजाज़ उनजो क्लास फेलो हुयो। उहे जेकी ॻाल्हियूं असां साईंअ खां पुछंदा हुआसीं त उते कीअं तव्हां रहंदा हुओ कीअं, त इहे बि साईं ॿुधायूं। उन्हनि में मुख़्तसिर टाइम जे हवाले सां हिकिड़ो को किताबु हुयो ग़ज़ल जो, ख़बर न आहे कहिड़े ईरान जी शाइर जो हुयो, त उन ते साईं चयो त असां वटि इहो त नौजवाननि खे इहो पढ़णो न आहे, तंहिंजे करे उहो चई त असांखे, पर चई त पोइ मूं चयो त हाणे इहो कीअं न पढ़ूं, असीं पढ़ी त ॾिसूं त हिन में आहे छा। पोइ चई मूं उनखे जेको किताबनि वारो ईंदो हुयो कढी किताब, हिकिड़ी राति मूं हुन खां उहो वरितो त यार रातो की राति इहो ग़ज़ल जो किताबु ॾे त इहो असां पढ़ी ॾिसूं। पोइ चई त राति जो मूं पढ़ियो वेठे त को साईं हुयो जेकी एडमिनिस्ट्रेशन जो, उहो जो चई आयो त उन मूंखे ॾिठो, चई बाबा हे तूं छा थो पढ़े, सॼी ख़लक सुम्ही पई आहे। पोइ चई मूं चयो त साईं इहो बसि ही पढ़ां थो, मूं चयो त हिन ते पाबंदी जो विधी वई आहे त ॾिसूं त हिन में छा आहे। त माना अब्दुल हकीम अरशद जी तबियत जेका आहे उनजी जंहिं शइ ते पाबंदी हुई त उन शइ खे उन ॾिसणु पिए चाहियो। ऐं काफ़ी अहिड़ा किताब हुया जेकी परवेज़ जे नाले सां सलीम ॾे ख़त या ईअं उहे कुझु अहमदी या कुझु ॿियनि फ़िरक़नि जा, त उहे ॾुखिया ॾुखिया किताब उहे साईं खणी ईंदो हो बाबे खे पढ़ाइण लाइ, साईं हीअ पढ़ी ॾिसो। त पोइ उहे वरी कुझु हिकु अधु मूं वटि बि आहिनि। त माना साईं जे मिज़ाज में उहा जेका हिकिड़ी इनक़िलाबी या उहा जेका जुस्तजू हुई पाबंदियुनि खे क़बूल न करण वारी, उहा उनजी शाइरीअ में बि ऐं उनजी शख़्सियत में बि नुमायां आहे। तंहिं ज़माने में ही नवाबशाह जो ज़िलो जेको कंडियारे खां वठी सईदाबाद ताईं हिकिड़ो तमामु वॾो साहित्य जो सॼो ज़िलो हुयो। उन में अब्दुल हकीम अरशद, साईं राशिद मोराई, मुंहिंजो वालिद मीर मोहम्मद पीरज़ादो, साईं ताज जो हुयो, इहे हिकिड़ा चारि अहिड़ा दोस्त हुया जिन तमामु घणो कमु कयो ऐं जिते किथे ही वञी पहुचंदा हुया ऐं कोशिशि कंदा हुया त पंहिंजे दौर जूं सचायूं या हू पंहिंजे फ़िक्र जी प्रचार उते कनि। काफ़ी अहिड़ियूं शयूं ॻूढ़ा ॻूढ़ा नुक़्ता जेके असांखे पंहिंजे वालिद बि न सम्झाया, पर असां उहे साईं अब्दुल हकीम अरशद खां सम्झियासीं। हिकिड़ो दफ़ो साईं चयो त बाबा ईअं न आहे त को मुजीब रहमान जेको आहे बंगाल, उन वटि सिर्फ़ु बंगाल जी आज़ादी, साईं GM सैयद वटि त हिकिड़ो आलमी अमन आलम ऐं इंसान दोस्तीअ जो हिकिड़ो वॾो फ़लसफ़ो आहे, मुजीब रहमान खां वॾो लीडर आहे। ॿियो दफ़ो असांखे चई बाबा हीअ त साईं त अची वियो पंहिंजे हिन सियासी हवाले सां, न त हीअ कचे जो ज़मीनदार बि आहे जेकी हुन जूं ज़मीनूं साईं अमीर हैदर शाह खे ॾिनल आहिनि,
पके जो ज़मीनदार बि आहे, जेकी ज़मीनूं इमदाद मोहम्मद शाह खे ॾिनल आहिनि, ऐं काछे जो ज़मीनदार बि आहे। त हिनखे का उहा पैसे जी त हुई ई कोन, ही त हिकिड़ो वॾो माण्हू हुयो, पर हिन हिकिड़े फ़क़ीर वांगुरु इहे सभु शयूं छॾे हिन तव्हां ऐं असांजे लाइ जेको आहे सो रस्तो इख़्तियार कयो आहे। त हू पंहिंजे फ़िक्र में हिकिड़ा डिफाइन थियल माण्हू हुया। ऐं काफ़ी अहिड़ा असांजा दोस्त वसीम सूमरे वारा या ॿिया जेकी उहे फैज़ पीरज़ादो इहे पढ़िया हुया अब्दुल हकीम अरशद साहिब वटि, ऐं उन्हनि जो क्लास में उस्तादु रहियो। हाणे इहे जेकी अहिड़ा हिकिड़ा पंहिंजे पाबंद हद दर्जे जा टाइम ते पंहिंजो क्लास में पहुचणु, स्कूल में पहुचणु, फुल वक़्तु उते ॾियणु, ईअं ई प्रोग्रामनि में साईं राशिद साईं इरफान वेठो आहे त राशिद मोराई ईंदो, पूरे टाइम ते अची पहुचंदो। अञा उहो प्रोग्राम असां रुॻो भेनर आहियूं वेठा हूंदा, साईं पहुची वेंदो। पहिरियों माण्हू उहो जंहिं टाइम ते चवंदो त दादा मां हिन टाइम ते कहिड़े ते अचां, साईं 3 बजे प्रोग्राम आहे, 3 बजे पहुची वेंदो हो। त इहे माण्हू हिकिड़ा ॾाढा पाबंद उसूल जा, सुठनि इदारनि जा पढ़ियल आहे। अॼु इदारा त वॾा आहिनि, नाला वॾा आहिनि, पर उहा शइ आहे कोन। ऐं साईं चांडियो साहिबु इहा ई ॻाल्हि करे वियो। मौज़ू थोरो अब्दुल हकीम अरशद खां अॻिते पोइते थो वञे। साईं सॼो डिक्लाइन आयो आहे सॼी असांजे सोसाइटीअ में, तालीम तबाह थी वई आहे। जेको आहे 75 सालनि खां सिंध पोइते वई आहे। इन में अॼु असां 8, 10, 15 माण्हू 20 हिते गॾु थिया आहियूं त इहे अब्दुल हकीम अरशद जे करे थिया आहियूं, हुनजे किरदार जे करे थिया आहियूं, हुनजे फ़िक्र जे करे थिया आहियूं, इन्हनि उस्तादनि जेको पढ़ायो आहे उन जे करे थिया आहियूं। अमेरिका जी हालति ॾिसो था तव्हां, केॾो सोशल मीडिया ते सॼी दुनिया वाइड़ी थी वई आहे। 21वीं सदीअ में अमेरिका जे इन्हनि आइलैंड्स जी कहिड़ी हालति आहे। तव्हां हिकिड़ो इंसानियत जे लाइ 21वीं सदीअ में शर्मनाक हिकिड़ो अलमियो आहे। मुंहिंजे ख़्याल में असांखे फ़ख़ुरु करणु खपे पंहिंजनि हिननि किरदारनि ते, त इन्हनि जे करे असीं अॼु बि पंहिंजे उन शुनास ऐं क़दुरनि खे झलियो बीठा आहियूं। साईं अरशद साहिब जा हमेशह जीअं अवामी प्रेस क्लब जो हिकु भेरो वरी थोराइतो आहियां, जंहिं हिन अब्दुल हकीम अरशद जहिड़े तमामु वॾे नाले जे लाइ मूंखे मदो कयो आहे। ऐं मां सम्झां थो त इहो मुंहिंजे लाइ बि हिकिड़ो वॾो एज़ाज़ु आहे त असां अब्दुल हकीम अरशद बाबति जेको आहे सो उनखे भेटा पेश करण लाइ उन्हनि जी वरसी जे हवाले सां चंद लफ़्ज़ तव्हांजे साम्हूं पेश कजनि। बुनियादी तौर ते अब्दुल हकीम अरशद जे हवाले सां मां हिकु नुक़्तो पेश करण जी कोशिशि कंदुमि। उहो इहो आहे त 1 यूनिट जे तहरीक खां पोइ साईं GM सैद हिकु अख़बारी कालम वसीले सिंधी अदबी संगत जी तश्कील नओ ते ज़ोर ॾिनो ऐं उन में मौजूदु खामियुनि खोटनि ऐं उनखे नवाण जे हवाले सां पंहिंजा जेको आहे राय बि पेश कई। उन खां पोइ जेको हिकिड़ो अदीबनि जो लॾो पैदा थियो, जंहिंमें शेख अयाज़, हालांकि उहे अॻ में बि मौजूदु हुया, लेकिन उन खां पोइ जेका हुननि उन में जिदत जेका आंदी आहे, शेख अयाज़ हुजे, तनवीर अब्बासी हुजे, रशीद भट्टी हुजे, उन्हनि में शुमार जेको आहे अब्दुल हकीम अरशद जो बि आहे, उन साॻे ई लॾे में शुमार आहे। यानी सिंधी अदबी संगत खे नवनि पेरायनि ते खणी अचण जे लाइ अब्दुल हकीम अरशद जो बि हिकिड़ो इंतिहाई वॾो किरदारु रहियो आहे। बुनियादी तौर ते इन किरदार जे पोयां हिकिड़ो सियासी समाजी फ़लसफ़ो हुयो, जंहिं फ़लसफ़े खे खणी ई जेको आहे अॻिते निकिरी आया ऐं उन अदबी संगत पोइ केतिरा ई बेंच मार्क पंहिंजा तय कया, केतिरा तामीराती मामलनि खे अदब जे हवालनि सां फोकस कयो ऐं जेका समाज जे अंदरि खणी आए। लेकिन उन खां पोइ अदबी संगत जे लाइ जेके बि ॾुखियाइयूं पेश आयूं, जेके मामला पेश आया, उहे बि तव्हां असांजे अॼु साम्हूं आहिनि। त उन्हनि खे हिकु भेरो वरी उन ते नज़रसानी जी ज़रूरत आहे। असांजा सभु नामवर दोस्त वेठा आहिनि, उन्हनि सभिनी जे तवसु सां इहा ज़रूरु हिकु भेरो गुज़ारिश कबी त असां सभिनी खे पंहिंजे रवैयनि अंदरि, पंहिंजी सोचुनि अंदरि, पंहिंजे मामलनि जे अंदरि हिकु नवाण पैदा करणु घुरिजे, हिकिड़ी सोच खे तब्दील करणु घुरिजे त बाबा असां जंहिं नहज ते बीठ असां समाज खे ॾियूं छा था। जेकॾहिं शाह मोहम्मद पीरज़ादे खां हिन सोसाइटी खे कुझु नथो मिले त शाह मोहम्मद पीरज़ादे जे लिखण जो कहिड़ो फ़ाइदो आहे।
जेकॾहिं अमर जलील जे कंहिं अमरता जो फ़ाइदो हिन सोसाइटी खे नथो पहुचे, हिन समाज खे नथो पहुचे, त उन अमर जलील जो कहिड़ो कार्य बाक़ी रहिजी थो वञे। जेकॾहिं नूरुल हुदा शाह जी एॾी वॾी लेखक आहे, दुनिया लेवल ते सुञाती अथव, उन जे लिखण सां जेकॾहिं सोसाइटी जेके ग़रीब मिसकीन खे फाड़ ते नथो पहुचे, त इन सोसाइटी जे लाइ हुनजो को बि किरदारु, का बि कंट्रीब्यूशन कोन थी बाक़ी बचे। जेकॾहिं तव्हांखे ज़िंदा रहणो आहे, तारीख़ में तव्हां सभिनी खे पंहिंजो किरदारु पेश करिणो आहे। जेसि ताईं असां पंहिंजे रोल मॉडलनि जे लाइ रोल मॉडल न ठाहींदासीं, जेसि ताईं असां उन्हनि जे लाइ उत्साह पैदा न कंदासीं, जेसि ताईं असां पंहिंजनि माण्हुनि खे पैदा न कंदासीं, जेसि ताईं पंहिंजनि माण्हुनि खे सपोर्ट न कंदासीं, जेसि ताईं पंहिंजनि माण्हुनि खे इज़त न ॾींदासीं, मां नथो सम्झां त हीउ असांजो जेको सिलसिलो आहे उहो अॻिते वधी सघे थो। मूंखे यादि आहे अंजुमन तरक़ी पसंदि उर्दू अदब वारनि जी मीटिंगुनि में असां जॾहिं वेहंदा हुआसीं त उते हिकिड़ी शाइरा हुई ज़ेबुल निसा ज़ेबी। उन हिकिड़ो पंहिंजो नसरी नज़्म पेश कयो। उन नज़्म में उहा ॿुधाए पई त मूं पंहिंजी नंढड़ी धीउ खे तयारु करे हेठि स्कूल वञण जे लाइ मोकिलियो, त स्कूल खां जीअं घिटी खां ॿाहिरि वई त हुनखे हिकिड़ो वॾो हिकिड़ो मौलाना टाइप माण्हू जेको वॾी ॾाढ़ी सां ऐं वॾे जुबे सां ऐं वॾे अजीब क़िस्म जी कल्चरल हेरिटेज सां उहो जेको आहे नज़र आयो। मुंहिंजी नंढड़ी जेको आहे डिॼी वरी वापसि घर मोटी आई, त मूं हुन खां पुछियुमि, बाबा तूं वापसि छो आई आहे? चयो मां ॿाहिरि को अहिड़ो माण्हू ॾिठो आहे जंहिंखां मूंखे ख़ौफ़ थो थिए। चवण जो मुंहिंजो ॿुधाइण जो मक़सदु इहो हूंदो त उर्दू अदब तव्हां खां केतिरा क़दम अॻिते थो सोचे। असां किथे बीठा आहियूं, हिक ॿिए जे जुंडनि में, हिक ॿिए जे पटकनि में, हिक ॿिए जे मां इहो चवंदुमि त हुनखे हिन नसर जी ख़बर कोन्हे, हुनखे हिन नज़म जी ख़बर कोन्हे, हिनखे उरूज़ जी ख़बर कोन्हे, हुनखे काफ़े जी ख़बर कोन्हे, हुनखे शब्द विद्या जी ख़बर कोन्हे। आख़िर इन्हनि मरलनि मामलनि खां हिन क़ौम खे असां कॾहिं कढंदासीं? छा इन कढण जे लाइ असांखे जेको किरदारु न आहे जेको असां अदा कयूं? जेकॾहिं केरु किरदारु अदा करणु चाहे त पोइ हुन ते असां हथ आङुरियूं खणूं त इहो नामुनासिबु ॻाल्हि आहे। त हकीम अरशद ऐं उनजी सॼी जेको उहो उन वक़्त जो जेको हम असर शाइर हुया, इन्हनि हिकिड़ी वॾी महिनत कई आहे, उन्हनि हिकिड़ी वॾी कोशिशि कई आहे। मां त उनजे फर्ज़ंद राशिद साहब खे इहा गुज़ारिश कंदुमि त साईं अब्दुल हकीम अरशद समेत उनजा जेके हम असर उन्हनि जे रोल मॉडल्स खे हिकिड़ी इदारती शिकिल ॾियण जे लाइ असांखे कंहिं न कंहिं जेको आहे क़दम खणणु खपनि। ऐं उहा इदारती शिकिल असां इन सूरत में अख़्तियार करे सघूं था त जॾहिं असां उन्हनि जे उन सोच खे बुनियादु बणाए जेको आहे उनखे बुनियाद फ़राहम कयो। त उहे बुनियाद अञा ताईं फ़राहम कोन था थी सघनि। मञी करे मां सम्झां थो त असांखे ॿ क़दम अञा अॻिते वधणु खपनि। सो मुट नगरी नाहे ॾिठी, तो चरबट नगरी नाहे ॾिठी, जिते ॾाढो थींदो गाबो आहे। तो चरबट नगरी नाहे ॾिठी। हाणे ही उन वक़्तु कहिड़े वक़्त में थो ॻाल्हाए, उहो वक़्तु तव्हां संभालियो, इहो 70 जे 80 जो ॾहाको आहे, इहा 19वीं सदी जी ॻाल्हि आहे। अॼु जेको आहे तव्हां 20वीं सदी में वेठा आहियो, 2025 2026 में पाण इहा ॻाल्हि था कयूं। उन वक़्तु साईं थो चए थो चरबट नगरी नाहे ॾिठी, जिते ॾाढो थींदो गाबो आहे। हिन शहर में राजा राजधणी चई चरबट जो बि बाबो आहे। तव्हां छा था सम्झो त इहे कमाल जूं सिटूं, तव्हां इन्हनि सिटुनि ते जेकॾहिं असां वेही अॼु बि सोचूं, इन सिटुनि ते जेकॾहिं अॼु असां बि वर्किंग कयूं त असां सम्झूं था त असांजी राह जेको आहे असां वटि मशल राह मौजूदु आहे। अहिड़े नमूने सां साईं अरशद जो साईं ते ताला तख़युल ते पहिरा, शाइरी त ॾिसो, अंदाज़ त ॾिसो, उनजी लोच ऐं सोच जो हिकिड़ो फ़हम ऐं फ़िक्र ऐं फ़िरासत खे त नज़र में रखिजे। चए थो ज़बाननि ते ताला तख़युल ते पहिरा, लिखण खां बि वियासीं कुछड़ खां बि वियासीं। मिलियो जे कॾहिं पुछे को हमदर्द असां सां, मिली जे कॾहिं को पुछे हमदर्द असां खां, परे खां ई गूंगा इशारा कयासीं। धरती तुंहिंजे सीने ते था केॾा केॾा कीस थियनि, माछड़ा माण्हू घुटिजो साह ॾियनि, माखीअ खां बि मिठड़ा माण्हू घुटिजो साह ॾियनि। असांखे इन अज़म खे उनखे दोहिराइणु खपे त असांखे इन साईं हकीम अरशद जी जेके ही शेर आहिनि, जेको उनजो तख़युल आहे, जेको फ़हम फ़िरासत आहे, उनखे अमली रूप ॾियण लाइ, उनखे अमली कारज ॾियण लाइ, छो त यादि रखणु घुरिजे त को कारज न आहे, उनजी का बि अहमियत कोन्हे का, तव्हांजी का बि हैसियत कोन्हे का, जेसिताईं इन जो अमली नुमा हिन धरती ते अमली तौर ते मुतशकिल नथो थिए, तेसिताईं इन इल्म जो का। सो तव्हां दोस्तनि जी वॾी आहिनि त मां सम्झां थो त हीअ महफ़िल तमामु वॾी आहे, तमामु मथां ई आ रही आहे। असांजा मोहतरम साईं अरशद, जंहिंजी शाइरी, जंहिंजा लफ़्ज़ तव्हां ऐं असांजे
ख़्यालनि में असांजी ॻाल्हियुनि में गुंजनि था। असीं सभु उन जूं ॻाल्हियूं ॻायूं था, असीं सभु उन सां प्यारु कयूं था। हू जेको चई वियो त चोरीअ चोरीअ कोई कंहिंसां नेण मिलाए वेठो आहे, मूंखे कंहिं शाइर हिकिड़ी सिट थी अचे जंहिं चयो त ॾात जे ॾेह में जवाद जी सिट आहे त ॾात जे ॾेह में जाफ़री हिकु सिट बि अमर थी करे। ऐं ईअं ई ख़ूबसूरत सिटूं जॾहिं कंहिं शाइर जे हिसे में अचनि थियूं त मां सम्झां थो त उहो पंहिंजो तारीफ़ पाण खणी ईंदियूं आहिनि। ऐं हीअ अॼोकी साईं अब्दुल हकीम अरशद जी 8वीं वरसी जंहिंमें असां सभु हिते इकट्ठा थिया आहियूं, मां सम्झां थो इहो हुन प्यार जी निशानी आहे ऐं तव्हां सभिनी जी मोहबत आहे जो हिते इकट्ठा थिया आहियो। असांजो लेखक भोॻे थो, असांजो राइटर, असांजो शाइर, असांजो अदीब हिन मुआशिरे में भोॻे थो। उनखे खोड़ तकलीफ़ूं सहणियूं पवनि थियूं, उनखे खोड़ ग़म ॾिसणा पवनि था ऐं उन्हनि सभिनी ग़मनि सां गॾिजी उनखे हलणो पवे थो। ऐं मुआशिरे जी असली हक़ीक़ी नुमाइंदगी करे असांखे उहे ॻाल्हियूं ॿुधाए थो जेके आम ज़हन खां थोरो हटियल हुजनि थियूं। असांजा शाइर, असांजा अदीब, असांजा राइटर बि इन ई साॻे ई पंध ते हलनि पिया। हू लिखनि त पिया ऐं हुननि जो इहो कलम वारो पोरियो ऐं कलम वारी इहा किरत असां सभिनी खे कंहिं जुहत ते, कंहिं रस्ते ते ज़रूरु वठी वञे थी ऐं उन जूं यादगिरियूं ऐं उन जो असां वटि बाक़ी रहिजी वञणु हिकु वरसीअ जी सूरत में रहिजी वञे थो। ऐं अॼोकी वरसी जेका पाण मल्हायूं पिया साईं अब्दुल हकीम अरशद जे हवाले सां, इन में साईं जो जेको कलमी पोरियो आहे नसुरी तोड़े नज़्म में, ॿिन्ही सूरतुनि में इंतिहाई शानदार आहे। हुन काफ़ी कालम लिखिया। उन दौर में जॾहिं साईं पाण लिखंदो हुयो त मुंहिंजी साईं जे फर्ज़ंद साईं राशिद सां का मुलाक़ात, को तारुफ़ कोन हुयो ऐं मां अवामी आवाज़ में लिखंदो, साईं बि अवामी आवाज़ में लिखंदो। असां ॿ दोस्त अदिल महर ऐं मां शिकारपुर मां लिखंदा हुआसीं ऐं साईं कराची मां बि कालम लिखंदो रहंदो। उन दौर खां हिकिड़ी असांजी कलमी हिकिड़ो रिश्तो ॻंढियो ऐं उहो कलमी रिश्तो अॻे हली करे मोहबतुनि सां, प्यार सां हिन पुॼाणी ते पहुतो जो साईं असां खां अॼु हलियो वियो। पर उन जी यादगिरियूं, उन जूं ॻाल्हियूं जेके असां ॻाईंदासूं ऐं उन जो प्यारु जेको असां हिक ॿिए में विराए रहिया आहियूं, हिक ॿिए खे ॿुधाए रहिया आहियूं, इहो उन जो प्यारु आहे। हिन माण्हुनि खे घुराइणु, हिन माण्हुनि खे हिते विहारणु ऐं हीअ मंडली मचाइणु उन कलम जो कमु आहे जंहिं कलम पंहिंजे वक़्त सां हिकिड़ी किरत कई। उन कलम जंहिं तव्हांखे, असांखे हिक ॿिए सां ॻंढियो, हिक ॿिए सां तारुफ़ करायो। ज़ाहिरी तौरु चेहरनि खे असां न सुञाणींदा हुजूं, पर कलम असांजी सुञाणप आहे। कलम ई असांजी हिकिड़े कुटुंब खे ज़ाहिर करे थो। त मां अॼोकी हिन महफ़िल में हिन दोस्तनि खे जिन हीअ महफ़िल सजाई आहे ऐं साईं अब्दुल हकीम जे मान में हीअ प्रोग्राम रिथियो आहे, मुबारक हुजां थो ऐं निहायत ख़ुशीअ सां, ॾाढो दिलि जे गहराईअ सां सभिनी दोस्तनि खे एप्रिशिएट कयां थो त हू कराचीअ जे हेॾे अजगर शहर में, जिते माण्हुनि खे 2 मिंट बि टाइम कोन्हे हिक ॿिए सां वेहण जो, मिलण जो, ॻाल्हाइण जो या कोई बि प्रोग्राम करण जो, उते ही मंडली मचाए। इन ॻाल्हि जो सबूत ॾिनो अथऊं त ही दोस्त पंहिंजनि प्यारनि खे, पंहिंजे हमदर्दनि खे विसारण वारा न आहिनि। इहे ॻाल्हियूं करे मां त थकिजी पियुसि, इहे ॻाल्हियूं करे केरु थो कंहिं लाइ अखियूं ॻाल्हियूं करे। मां त थकिजी पियुसि, इहे ॻाल्हियूं करे केरु थो कंहिं लाइ अखियूं ॻाल्हियूं करे। कल्ह पखियुनि जो प्यार में परणो हुयो, कल्ह पखियुनि में प्यार जो परणो हुयो, वणनि पातो वाव खे वालियूं करे। ऐं कल्ह पखियुनि में प्यार जो परणो हुयो, वणनि पातो वाव खे वालियूं करे। का त हिकिड़ी खणी हा तूं कॾहिं, का त हिकिड़ी ई खणी हा तूं कॾहिं, आङुरियूं रोंदियूं रहियूं कालियूं करे। ऐं ॾेह सारो पियो ॾमिरजी मूं मथां, ॾेह सारो पियो ॾमिरजी मूं मथां, धीअरूं पालियूं हुयूं धालियूं करे। ऐं केरु नाज़ण तो जियां हिन इश्क में, केरु नाज़ण तो जियां हिन इश्क में, बंदगी पंहिंजी कंदो बालियूं करे। ऐं आख़िरी शेर त राति भी हिकिड़ी कुहाड़ी कंध ते, राति भी हिकिड़ी कुहाड़ी कंध ते, माण पोइ वहंदो वियो नालियूं करे। चेयरमैन असांजे दोस्त साईं सादिक लाखो साहिब खे मूं कॾहिं बि थकिजी ऐं मायूस थी वेंदे कोन ॾिठो आहे।
मूं खेसि हमेशह तारुक में ॾिठो आहे, पंध में ॾिठो आहे ऐं जुस्तजू में ॾिठो आहे। हू कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में फ़नून लतीफ़ा सां सलाड़ियल मुख़्तलिफ़ माण्हुनि सां रिहाणियूं रचाईंदो, गीच ॻाईंदो ऐं प्यार विराईंदो रहे थो। ऐं जिन जिन माण्हुनि जो क़ौम लाइ, धरती लाइ ऐं समाज लाइ गैर मामूली पोरियो आहे, धरती जे उन्हनि साले पुटनि जे पोरे खे सिंध कल्चरल फोरम पंहिंजे वित ऐं वसार हमेशह मञता ॾियण जी कोशिशि कई आहे। ऐं उन्हनि जे जनम ॾींहंनि ते या विछड़ण वारे ॾींहं ते अहिड़ा ख़ूबसूरत प्रोग्राम मुनक़िद करे खेनि भेटा पेश कंदे संदसि पैगाम नए नस्ल ताईं पहुचाइण जी भरपूर कोशिशि में कोशियां रही आहे। अॼोको ही प्रोग्राम उन तसलसल जी कड़ी आहे। अॼु पाण सभु सिंध कल्चरल फोरम जे सॾ ते अवामी प्रेस क्लब मलीर जे अंगण ते सिंध जे हिकु यगाने किरदार, क़ौमी दर्द रखंदड़ शफ़ीक़ उस्ताद, क़ौमी ऐं रोमानवी शाइर साईं अब्दुल हकीम अरशद जी 8वीं साल जे प्रोग्राम में गॾु थिया आहियूं। इन मौक़े ते अवां सभिनी सॼणनि खे दिलि जे हथां गहराइण सां भलीकार थी पियो आहे, मुआशिरे में बिगाड़ थी पियो आहे, इज़तुनि जो उजाड़ थी पियो आहे। अछा लटा छो थो पाए इहो पंहिंजनि खे साड़ थी पियो आहे। मुआशिरे में बिगाड़ थी पियो आहे, इज़तुनि जो उजाड़ थी पियो आहे। थोरी ॻाल्हि तां मुल्क मथे ते, थोरी ॻाल्हि तां मुल्क मथे ते ताड़ी न वॾो ताड़ थी पियो आहे। मुआशिरे में बिगाड़ थी पियो आहे। रात चोरी थी, पाड़े में अध रात चोरी थी, दाहूं ऐं राड़ो राड़ थी पियो आहे। मुआशिरे में बिगाड़ थी पियो आहे। काल्ह नौजवान ख़ुदकशी कई, काल्ह नौजवान ख़ुदकशी कई, घर में घोड़ा धाड़ थी पियो आहे। कॾहिं पोखूं सुकनि पाणी नाहे, कॾहिं पोखूं सुकनि पाणी नाहे, कॾहिं त लॾियो ॿोॾ चाड़ थी पियो आहे। एॾो कुड़मी निधण को छो थियो, नसरुल्ला कर्ज़नि जो पहाड़ थी पियो आहे। मुआशिरे में बिगाड़ थी पियो आहे, इज़तुनि जो उजाड़ थी पियो आहे। ऑर्गेनाइज़र्स जो जन प्रोग्राम रखियो ऐं उन्हनि मूंखे इन क़ाबिल सम्झो त इन जी सदारत मां कयां। मां त रुॻो फेसबुक ते साईं राशिद लखमीर जी पोस्ट ॾिसी त मां चयो हलंदासीं, त उन खां पोइ मुंहिंजो त रुॻो एतिरो ई हुयो इरादो त अचिबो। असल में जेको सियासी टर्मिनोलॉजी आहे ऐं जेके सियासी लीकूं आहिनि, मुंहिंजे ख़्याल में उहे हाणे असांखे सुञाणप जा हवाला न ठाहिणु घुरिजनि। तव्हांखे कॉन्सेप्ट ऑफ लाइफ किथां न किथां वठिणो आहे। पोइ तव्हां इल्हामी फ़िक्र मां वठो या तव्हां साइंसी फ़िक्र मां वठो, उहे ॿई इन ॻाल्हि में मुतफ़िक़ आहिनि त रस्ता ॿ आहिनि, हिज़्ब ॿ आहिनि, समुंड ॿ आहिनि। तव्हांजे अंदर में ॿ समुंड था हलनि, हिकिड़े में मोती ऐं मरजान ऐं क़ीमती शयूं आहिनि, ॿिए में गंद किचिरो। इन जे लाइ दायरा रुॻो ॿ आहिनि, उन्हनि खे ॿिया सभु लीकूं ऐं दायरा कंफ्यूज़ करण लाइ गैर अहम आहिनि। मुंहिंजे लाइ अनवर पीरज़ादो ऐं मीर मोहम्मद ताज़ो हिकु माण्हू आहे। जेकॾहिं तव्हां हुनखे सियासी दाइरनि जे हवाले सां ॿ माण्हू सम्झंदव त तव्हां ग़लती करे वेंदव। मुंहिंजे लाइ राशिद लखमीर ऐं मां साॻी ॻाल्हि आहिनि। साईं मुंहिंजे नंढपण जो दोस्त बि न आहे, मुंहिंजो क्लास फेलो बि न आहे, मां हुन जे इलाइक़े जो बि न आहे, हुनजी डेवलपमेंट अलाए कीअं थी मूंखे एतिरी ख़बर न आहे। पर बसि अलाए कीअं कंहिं हवाले सां ॼण त तारुफ़ जी ज़रूरत ई कान पई। हे बबलू, हे रहमत, हे मुंहिंजो पंहिंजो, माणिक मल्हार मुंहिंजो आहे, साईं असगर मुंहिंजो आहे। त ईअं
जेकॾहिं मां वेझी तारीख़ पुराणी तारीख़ खे छॾियूं था, साईं ऐं राशिद सही चयो त मुंहिंजो त इरादो हो त रुॻो रुञुनि में रड़ थी जा 40 सुफ़ा तव्हांखे पढ़ी ॿुधायां, पर उहे तव्हां कॾहिं पढ़िजो, इहा मुंहिंजी रिक्वेस्ट आहे। मां नथो सम्झां त माण्हुनि पढ़ियो हूंदो, मूंखे इन लाइ यादि आहे जीअं साईं हुन सां मुंहिंजी हिकिड़ी वाबस्तगी जी ॻाल्हि कई, जो इहो 79-80 वारो दौर हो ऐं पॉलिटिकली एक्टिव दौर हो, ऐं मां ई फैज़लाए असां सोट हूंदा हुआसीं, मां बलड़ेजे में कराची हूंदो हुउमि, फैज़लाए सेकेंड में हूंदो हुउमि, ऐं फैज़लाए मूंखे हिकिड़ी अचे ॿुधायो त हीअं असां था चऊं त कारकुननि जी तरबियत थिए, ऐं उन जे लाइ ई असां हिकिड़ो नज़रियाती गाइडलाइन लिखी आहे जंहिं ते नालो न आहे। माना उहो दौर अहिड़ो हो जो नाले सां छपाइनि उन्हनि ज़रूरी न सम्झो हूंदो, ऐं उन हिकिड़े पंहिंजे उन वक़्त जी हू जनरल सेक्रेटरी हो GA सिंध स्टूडेंट फेडरेशन जो, त हुन चयो त असांजी हीअ कोशिशि आहे त असां हीअ नज़रियाती किताब दोस्तनि खे पढ़ायूं। हुन उहो किताब मूंखे ॾिनो। मां मैट्रिक इंटर करे कराचीअ में आयुमि, ऐं मुंहिंजो हिते वास्तो कम्यूनिस्टनि सां थियो, ऐं मूंखे उन किताब में को बि तज़ाद नज़र कोन आयो, ऐं मां अॼु ताईं चवां थो त मां उन किताब में दुनिया में रड़ थिए वारे बुनियादी फ़लसफ़े ते बीठो आहियां। इन जे करे मतिलबु अलामा काज़ीअ जा ख़त तव्हां पढ़ो, साड़ जा सिंगार, हुनजो जेको कंसर्न आहे, हुनजो जेको फ़िक्र आहे, उनजी जेका ॻणती आहे, असां उते ई बीठा आहियूं। अलामा काज़ीअ जा आख़िरी ॾींहं कीअं गुज़रिया, सफ़ा तनाईअ में, उनखे 4 माण्हू न मिली सघिया। अब्दुल हकीम अरशद उन जी कंटिन्यूशन, साईं अब्दुल हकीम अरशद जा आख़िरी ॾींहं कीअं गुज़रिया, बस 4, 5, 8 माण्हू में राब्ते में। इन लाइ जो हर माण्हू एमरजेंसीअ में, हर माण्हू तकड़ में आहे, तकड़ जी ज़रूरत न आहे। तव्हांखे 100 साल खपनि, 47 में चुप कयो आहे त बि 100 साल लॻनि, 58 में चुप कयो आहे त बि पोइ 100 साल लॻनि हा, 80 में चुप कयो आहे पोइ बि 100 साल लॻनि हा, 2026 में चुप कंदो त वरी 100 साल लॻनि। निजात पोइ मिलंदी, तकड़ में न मिलंदी। इन ते सोचूं था, पोइ वरी गॾु आहियूं।